नासिर जुल्म में शरीतात AJUI पारां जिम्स डायरेक्टर खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पेश आहे यासिर गनरानी जी ही रिपोर्ट। इन वक्त में मौजूद है प्रेस क्लब थोड़ा गया जिते शहरी इत्तेहाद AJUI तरफा जेम्स अस्पताल जैतूनाबाद के ज़ियादतियुनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। इन हवाले सां असीं मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ॿ नंबर दवाई मिलनि थी पियूं पंजाब जूं जेके ॿ नंबर कंपनियूं जेके रजिस्टर बि न आहिनि उन्हनि जूं दवाई मिलनि थी पियूं। वॾी ॻाल्हि इहा जेम्स डायरेक्टर ॿाहिरियां केडी कराची में किरोड़े रुपयनि जा बंगला वरिता आहिनि। सिर्फ़ु मफ़ाद परस्ती जी ॻाल्हि हले थी, ॾियो ऐं वठो जी ॻाल्हि हले थी। 30% छड़ो हिकिड़े सिंध जे वज़ीर खे ॾिना वञनि था। जेम्स जी बजट में 1 अरब रुपयो बजट आहे। मां चवां थो जेकॾहिं 1 अरब रुपयो एॾी सालाना बजट आहे त जीअं न पोले जा फुड़ा पियारबा आहिनि अहिड़े नमूने घर घर में सिहत जी सहूलियतूं मुहैया थी सघनि थियूं। ऐं असांजो मक़सदु इहो आहे त जेको डायरेक्टर वेठो आहे करप्शन पियो करे ऐं उन सां जेके आहिनि त मुलविस माण्हू जेके बि आहिनि शाहिद शाह ऐं ॿिए जेके बि अॻुवान आहिनि ऐं पीपुल्स पार्टी जा ख़ासि करे त उहे हिसो पती करे विराइनि था ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि खे न दवायूं मिलनि थियूं न उनखे दाख़िला मिले थी। अगरि उनखे दाख़िला मिले थी त उनखे दवायूं नथा मिलनि। जेकॾहिं दवायूं मिलनि था बि सही त कुझु दवायूं उनखे ॾियनि था, कुझु दवायूं रखनि था जेके शाम जो विकिरो थियनि था। असां मुतालबो कयूं था सुप्रीम कोर्ट खां ऐं आला अमलदारनि खां त इन्हनि ज़ालिमनि खे हटाए करे कि सुठा ऑफिसर ईमानदार मुक़ररु कया वञनि। हेल्थ जे मिनिस्टर खां घुर कयूं था पिया त जेम्स डायरेक्टर जेको करप्ट ऑफिसर आहे उनखे हटाए करे ईमान ऑफिसर मुक़ररु कराए। जेकॾहिं इंसान खे इलाज ऐं सहूलियत ऐं उनमें भी जेकॾहिं का रुकावट हुजे त पोइ यकीनन इंसानियत जे मौत जो सबब आहे। उते जेके भी मरीज़ वञनि था पिया त उन्हनि खे नकुली दवाऊं ॾिनी थियूं वञनि ऐं उन्हनि जो सही इलाज नथो कयो वञे। 1 अरब खां वधीक बजट आहे। जेम्स जी हॉस्पिटल जी का भी सहूलियत कोन्हे। अॼु इहे तालके ठुल जे आवाम सां एहतजाज आहे। कैमरामैन असद अली सरकी सां गॾु यासिर गनरानी, BTV न्यूज़।